गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जेता समुंद सागर नीर भरया तेते अवगुण हमारे दया करो किछ मेहर उपावो डुबंदे पत्थर तारे पवन तने संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूप। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय, बोलो वसण घोट की जय, शहंशाह पारूशाह साहिब की जय, दरवेश बाबा परमानंद साहिब की जय। आयो लाल सभई ताड़ियों वजाए चो झूले। अचो सतगुरन जी प्यारी मिठड़ी साध संगत जी, सभिनीन खां पहिरों असां सां गॾु मिली करे तव्हां 5 मिंट प्रभु जे नाम जो कीर्तन कयो, हरि नाम संकीर्तन में शामिल थियो, गॾ गॾ ॻाइजो। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 गोपाल
कृष्ण गोविंद गोविंद 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 राधे 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 गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय राधे राधे जय राधे 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 जय 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 राधे 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 जय राधे 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 जय राधे राधे बोलो वृंदावन बिहारी लाल की जय राधा रानी सरकार की जय बोलो वसण घोट की जय शहनशाह पारूशाह साहिब की जय सदगुरुदेव भगवान की जय आयो लाल सबई ताड़ी मिलाए छो झूलेलाल वॾनि भागनि सां अॼु असां सभिनीनि खे हिते वेही करे हे पावन अवसर मिली रहियो आहे ही प्रभु जी सतगुरनि जी ऐं साईं वसण घोट जी साईं पारू शाह जी अपार असां ते कृपा आहे चओ हरे राम चओ न भाई हरे राम असां छा सम्झंदा आहियूं कि जंहिंखे भॻवानु खूब धन ॾिनो आहे उहो ई ख़ुशनसीब आहे उन ते ई कृपा आहे या जंहिंखे भॻवानु ऊची गाॾियूं ॾिनियूं आहिनि बढ़िया बंगला जंहिंजा बणियल आहिनि छा उन्हनि ते ई भॻवान जी कृपा आहे न न ॾिसो हिकिड़ी थींदी आहे कृपा ठीकु आहे हिकिड़ी थींदी आहे कृपा ऐं हिकिड़ी थींदी आहे विशेष कृपा कृपा त सभिनीनि ते आहे अरे तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायूं जेके भॻवान खे रिझाइनि था भक्ति कनि था संतनि जी सेवा कनि था
केवल उन्हनि ते कृपा ना आहे, सभिनीनि ते कृपा आहे। कृपा त सभिनीनि ते आहे, जेके भजन न बि था कनि उन्हनि ते बि भगवान जी कृपा आहे, पर विशेष कृपा कंहिं ते आहे? चवनि था जंहिंजे जीवन में संत आहिनि, जंहिंजे जीवन में भक्ति आहे, अरे जंहिंजे जीवन में सेवा आहे, जंहिंजे जीवन में संतनि जो हथ असांजे अगरि मथे ते आहे त सम्झो असां ते भगवान जी विशेष कृपा। चओ हरे राम। इन खां वॾी कृपा थी न सघंदी आहे। केॾा सुंदर भगवान स्थान ॾिना, जंहिंमें एॾी सुंदर सेवा हली रही आहे। तव्हां ॾिसो ॾींहुं राति उल्हासनगर में केॾी महिल राति आहे, केॾी महिल ॾींहुं आहे, ख़बर बि न पवंदी आहे, हा न? चओ हरे राम। ही केॾी कृपा आहे। ऐं हिन महिल तव्हां अगरि हिते वेठा आहियो त केवल एतिरो न सम्झो कि हिकिड़े पंडाल में या केवल हिकिड़े कंहिं ग्राउंड में या कंहिं हिकिड़े आस्थान ते वेठा आहियो, न न। हिन महिल जाते तव्हां वेठा आहियो ईअं महसूस कयो कि तव्हां वसण घोट जी गोद में वेठा आहियो, बाबा पारू शाह साहिब जन जी गोद में वेठा आहियो, बाबा परमानंद साहिब जन जे चरणनि में वेठा आहियो। इहो महसूस करणो आहे। ऐं जेॾी इहो महसूस थी वियो न त यकीन कयो पंहिंजो पाण ई कृपा महसूस थींदी। जॾहिं भगवान रघुनाथ माता सीता खे वठी वापसि अयोध्या आया, लक्ष्मण भैया खे वठी करे वापसि अयोध्या आया त राम जी जा जेके गुरु जी हुया, तव्हांखे नालो ख़बर आहे? गुरु वशिष्ठ महाराज। वशिष्ठ महाराज लक्ष्मण जी खां हिकिड़ो सवाल पुछियो कि भैया लक्ष्मण जी, तव्हां पंहिंजे भाउ राम जी सां गॾु 14 साल वनवास में रहियो। असां सम्झूं था कि ॾाढो कठिन समय हुयो इहे 14 साल, पर पोइ बि तव्हां राम जी सां गॾु हुयो त कुछ सुखद पल भी तव्हांखे अनुभव थिया हूंदा, कुछ सुठा पल भी लगा हूंदा। भले कठिनाई भी आई हूंदी, पर सभिनीनि खां सुठे में सुठो तव्हांखे कहिड़ो ॾींहुं लॻो, कहिड़ो पल लॻो, अनुभव ॿुधायो। लक्ष्मण महाराज उथिया, हथ जोड़े चवण लॻा, गुरुदेव तव्हां अगरि पुछो था त मां तव्हांखे ॿुधायां थो कि 14 सालनि में मूंखे सभिनीनि खां सुठे में सुठो ॾींहुं, सभिनीनि खां सुठो जेको वातावरण ऐं सभिनीनि खां सुठो जेको अनुभव थियो उहो मूंखे लंका में थियो। गुरु वशिष्ठ महाराज चवण लॻा, अरे असांखे लॻो कि तव्हां चवंदव कि एॾा साल मां राम जी सां गॾु रहियुमि, इहो ई मूंखे सभिनीनि खां सुठो लॻो, या उन्हनि सां गॾु मां एॾनि संतनि जा दर्शन कया, इहो मूंखे सभिनीनि खां सुठो लॻो। तव्हांखे लॻो बि त वरी लंका में सुठो लॻो आहे। लक्ष्मण जी चयो, हा मूंखे लंका में सभिनीनि खां वधीक हिकिड़ो ॾाढो सुंदर अनुभव थियो। कहिड़ो? चई उन में बि जेॾी महिल मूंखे बाण लॻो। चओ हरे राम। मूंखे जेॾी महिल तीर लॻो, मेघनाथ तीर हयो, उहो पल मूंखे सभिनीनि खां सुठो थो लॻे। हैरान थी विया गुरु वशिष्ठ। चओ हरे राम। कहिड़े? हिकु त तोखे 14 सालनि में सभिनीनि खां सुठो अनुभव काथे लॻो? जोर सां ॿुधायो। लंका में। वरी लंका में बि कहिड़ो अनुभव जेॾी महिल तोखे छा लॻो भाई? बाण लॻो। लक्ष्मण सम्झ में नथी अचे ॻाल्हि, सम्झाए। तॾहिं लक्ष्मण जी महाराज ॾाढी प्यारी ॻाल्हि चई। चयो गुरुदेव जेॾी महिल मूंखे बाण लॻो ओॾी महिल मां छा थी वियुमि? बेहोश। मूंखे त होश बि न हुयो। जेॾी महिल मां बेहोश थियुमि, होश आयो, मां हिकु हिकु खां पुछां पियो, अरे मां बेहोश थी वियुमि त छा थी वियो? ओॾी महिल जो ॿुधायो कुझु। तॾहिं सभु ॼणा चवनि पिया कि लक्ष्मण भैया जेॾी महिल तव्हांखे तीर लॻो, तव्हां बेहोश थी वियो त तव्हांखे राम जी पंहिंजी गोद में रखियो। चओ हरे राम। बार बार राम जी पंहिंजो हथ तव्हांजे मथे ते रखनि पिया, तव्हांखे ॾिसी ॾिसी बार बार रोअनि पिया, चवनि पिया, हा लक्ष्मण, हा लक्ष्मण। लक्ष्मण भैया जेतिरी देर तव्हां बेहोश हुयो, राम जी बि उथिया न, तव्हांजो जेको मस्तक हुयो राम जी जे गोद में ही हुयो। लक्ष्मण भैया चवण लगा गुरु वशिष्ठ के कि गुरु जी
भले ही मां बेहोश हुयुमि, पर इहो ॿुधी करे ई ॾाढी ख़ुशी थी थिए कि मां बेहोशी में भी राम जी गोद में हुयुमि। उन समय भी मूंखे राम जी पंहिंजी गोद में रखियो। बस मुंहिंजे लाइ सभिनीनि खां सुखद पल उहो ई आहे। हाणे मां तव्हां खां तो हिकिड़ी ॻाल्हि पुछां, भाई तव्हांखे हिन महिल छा ॿुधायोसीं कि हिते तव्हां वेठा आहियो, यानी काथे वेठा आहियो? हाँ जी, साईं वसण शाह जी गोद में वेठा आहियो। इहो सभिनीनि खां सुखद पल आहे। ऐं सच पुछो त मां तव्हांखे पंहिंजो ई अनुभव ॿुधायां कि असांखे इन वर्सी जो एॾो इंतजार हूंदो आहे कि कॾहिं वर्सी साहिब जी तारीख़ूं अचनि, कॾहिं असां पहुचूं, मेले जी मौज ॾिसूं, संतनि जा दर्शन कयूं, संगत जा दर्शन कयूं। मां वीचार कंदो आहियां असांखे एॾो इंतजार हूंदो आहे कि तव्हां जेके प्रेमी आहियो तव्हांखे केतिरो इंतजार रहंदो। चओ हरे राम, चओ जय श्री कृष्ण। थकजी पिया आहियो ॾाढो? हाँ, ॿई हथ मथे करे प्रेम सां चओ राधे राधे, राधे राधे, राधे राधे। अना प्रेम सां चओ राधे राधे, राधे राधे। थकजी पिया आहियो छा भाई? संतन जी सेवा में कॾहिं भी थकजे न भाई। इहो सिखणो तो त साईं वसण शाह दरबार जी सेवादारनि खां असां सिखूं कि कीअं ॾींहं राति लॻल पिया आहिनि सेवा में। न त हिकिड़ो सेवादारी हुयो, हुनजो नालो हुयो मंगलू राम। छा नालो भाई? हिते कोई वेठो त न आहे न? हाँ, वो मंगलू राम नयो नयो सेवादारी संतन जी सेवा में जुड़ियो। एक ॾींहुं संतन सॾु कयो, चयो हेॾे आ मंगलू राम जी साईं ही सेवा कंदे, जेको हुकुम कयो साईं। चई जोर ॾे, चरण दबाए। चरण दबाइण लॻो। हाणे संतन खे निंड अची वई 15 मिंटे में। उनखे लॻो बस निंड अची वई, हाणे जल्दी खिसकां भैया, जल्दी वञा पंहिंजो कमकार निपटायां। जीअं हथ छॾे वञण लॻो, संत वरी जागी विया। ऐं संतन पुछियो, हा भाई मंगलू राम काॾे तो वञे? चई न साईं हिते ई आहियां। घणा भावर आहियो? चई साईं 4 भावर आहियूं। काथे रहंदा आहियो? उल्हासनगर रहंदा आहियूं। जोर ॾे भाई, जोर ॾे। वरी जोर ॾियण लॻो। वरी 15 मिंटे खां पोइ जेॾी महिल खिसकण लॻो, 9 तो 11 थियण लॻो, संतन वरी पुछियो, अरे काॾे तो वञे? हेॾे आ। घणा भावर आहियो? घणा ॿुधाई? जोर सां। साईं 4 भावर आहियूं। त काॾे तो वञे भाई? जोर ॾे न हेॾे। हाँ, सेवा कर। वरी वीचारो सेवा करण लॻो। अधु कलाक, 1 कलाक, 2 कलाक, आख़िर वीचारे जोर ॾेई ॾेई थकिजी पियो। हाणे त बस संतन खे निंड अची वई लॻे तो। धीरे सां जेॾी महिल उथी करे वञण लॻो, संत वरी जागी विया। ऐं छा पुछियऊंसि? हा, छा पुछियऊंसि भाई? घणा भावर आहियो? हथ जोड़ियईं। चई साईं आयूं त 4 भावर, पर लॻे तो सुबुह ताणी उहे 3 बचंदा। मां त कोन बचंदुमि, मूंखे त वञण ई कोन था ॾियो तव्हां। अहिड़ी सेवा न हुजे भाई। सेवा हुजे त भाव सां। कोई नथो चए भाई कि वॾी वॾी असां सेवा कयूं, कोई ॻाल्हि न आहे। नथा करे सघूं, कोई ॻाल्हि न आहे। थोड़ी सी सेवा कयूं, पर उहो थोड़ी भाव सां कयूं, प्रेम सां कयूं। थोड़ी सी भक्ति कयूं, पर प्रेम सां कयूं, भाव सां कयूं। वो भक्ति कबूल थी वेंदी आहे। चओ हरे राम। हिकिड़े महात्मा को कंहिं पुछियो, आप अपने नित्यनेम में क्या करते हो? आप अपने नित्यनेम में क्या करते हो? वैसे नित्यनेम कंहिंखे ॿुधाइजे न, पर अगर कोई अहिड़ो प्रेमी हुजे जंहिंखे ॿुधाइण सां की कोई नियम टुटे भी न, अश्रद्धा भी कंहिंजी न वधे, कंहिंजी श्रद्धा वधे त जरूर ॿुधाइजे। कंहिं संत को कंहिं पूछो, आप अपने नित्यनेम में क्या करते हो? संतन ॾाढी सरलता सां चयो, हमको कुछ आता ही नहीं। बाबा आप तो सबको बोलते हो 11 माला करो, 16 माला करो, 20 माला करो, आप खुद नहीं करते? तो बोले भैया हमको तो ज्यादा कुछ आता नहीं। तो कंहिं ॿिए चयो, न भैया हे ॾाढा पहुतल अथई संत, पुछिन। ॾाढो पुछण खां पोइ संतन ॾाढो वॾो रहस्य ॿुधायो कि मूंखे ॿियो कुछ न ईंदो आहे। मां बस रोज प्रभु जे लाइ थोड़ी देर वेही रोई वठंदो आहियां। रोण मूंखे अची वेंदो आहे। चओ हरे राम। चङनि भलनि खे रोण न अचे, भगवान जे लाइ, सतगुरनि जे लाइ। चओ हरे राम। हिकिड़ी ॾाढी सुंदर तव्हांखे घटना ॿुधायां। हिकु बार हिकिड़ो भक्त भगवान खे प्रार्थना करण लॻो। ध्यान सां ॿुधजो भाई, है न। हिकिड़ो भक्त भगवान खे प्रार्थना करण लॻो, प्रभु मेरे घर आओ, प्रभु मेरे
घर आओ। तो भगवान ने उसे कहा, अच्छा अपने घर बुलाते हो, व्यवस्था करनी पड़ेगी। हम यहां पानी में रहते हैं, क्षीर सागर में रहते हैं, व्यवस्था करनी पड़ेगी। वो भी हूंदो कोई आधुनिक जमाने जो उल्लासनगर वारो चवण लॻो, साईं अचो अचो प्रभु अचो, स्विमिंग पूल तैयार आहे। बोलो जय श्री कृष्ण। चलो न भाई। एक भक्त ने भगवान को कहा, प्रभु मेरे घर आओ। भगवान ने कहा, व्यवस्था करनी पड़ेगी, पानी में रहता हूं, ध्यान से सुनना, और तुम्हारे पूल में नहीं आऊंगा, वैकुंठ का कूल छोड़कर तुम्हारे पूल में नहीं आऊंगा। तो प्रभु कैसे आओगे, और कुछ तो हमें आएगा नहीं, हमें सिंधु बनाने तो आएगी नहीं। सिंधु यानी समझो था, नदी, सरोवर, सागर। प्रभु असा के सिंधु ठाण तो नहीं दी, सिंधु बनाने तो हमें नहीं आएगा। तब भगवान ने कहा, प्यारे सिंधु बनाने की जरूरत नहीं है, आंखों में प्रेम के 2 बिंदु ही बना दे, मैं उसमें भी आ जाऊंगा। प्रेम सा रोई तो पो भगवान जी लाए, भगवान चवंता उनमें भी हली तुम भाई मां। एफ भैया, एफ मेजर, एफ। आओ हमारे साथ ये बड़ा सुंदर भाव आप भी गाइए प्रेम से। साईं वसण शाह जी के चरणों में, अपने सतगुरु के चरणों में प्रार्थना करें कि प्रभु आपने सब कुछ दिया है, सब कुछ दिया, पर जिससे आप मिलते हो वो चीज दे दो। कौन सी? आंसू हमें भी दे दो ना, गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल, आंसू हमें भी दे दो ना, गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल, आंसू हमें भी दे दो ना, गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। मन के झूठे दुख में पल पल रहता रहा मैं रोया, मन के झूठे दुख में पल पल रहता रहा मैं रोया, तेरी प्यारी विरहा में क्यों मैं कभी न रोया, तेरी प्यारी विरहा में क्यों मैं कभी न रोया, मुझको भी तड़पन दे दो ना, गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल, आंसू हमें भी दे दो ना, गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। आप भी गाओ, आंसू हमें भी दे दो ना, गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। बोलो, आंसू हमें भी दे दो ना, गिरधारी बनवारी,
बनवारी हे गोपाल नंदलाल। नीर भरे नैनों से तुमको मैंने कभी ना पुकारा। नीर भरे नैनों से तुमको मैंने कभी ना पुकारा। तेरी हर शय मीठी लागी, तू ही लगा न प्यारा। तेरी हर शय मीठी लागे, तू ही लगा न प्यारा। हमको भी आनंद दे दो ना गिरधारी बनवारी हे गोपाल नंदलाल। आंसू हमें भी दे दो ना गिरधारी बनवारी हे गोपाल नंदलाल। हे गोपाल नंदलाल। हे गोपाल नंदलाल। बोलो सद्गुरुदेव भगवान की जय। जिससे भगवान मिल जाए वही मांगना चाहिए। प्यार से बोलो जय श्री कृष्ण। अरे तव्हां एॾा ॼणा वेठा आहियो पर सभिनीनि जी आवाज़ नथी अचे असांखे। चओ न भाई जय श्री कृष्ण। जय जय वसण शाह। जय जय पारू शाह। रख रोहिड़ी वारे ते। आपको एक बहुत सुंदर घटना बता रहे हैं, ध्यान सां ॿुधंदव भाई। ॾाढी छोटी सी कथा, केवल 5 मिंटे जी। हिकिड़ा ॾाढा महान संत थिया आहिनि जिन जो नालो आहे हरिदास ठाकुर। हे संत ॾाढा प्यारा प्रेमी ऐं भगवत नाम उच्चारण कंदा। ॾींहं राति उन्हनि खे केवल नाम जी खुमारी लॻल हूंदी। केवल नाम जपींदा। ऐं कहिड़ो नाम जपींदा? महामंत्र जपींदा। तव्हां सभिनि खे बि यादि हूंदो, असां सां गॾु चवायो। चओ हरे कृष्ण 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 हरे राम राम राम। बोलो बोलो हरे कृष्ण 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 हरे राम राम राम। इहो नाम जपींदा। उस संतन जी खूब ख्याति वधी वई। तो संतन सां प्रेम करण वारा त हूंदा आहिनि, हा न? पर अगर संतन जी प्रसिद्धि वधी वञे, वाहवाही वधी वञे, जाते काते उन्हनि जी तारीफ़ थियण लगे, तो कुछ ईर्षा करण वारा भी हूंदा आहिनि, द्वेष रखण वारा भी जरूर हूंदा आहिनि। तो कुछ माण्हू जिनकी ये ॻाल्हि सहन न पई थिए कि संतन जो एॾो नालो थी वियो आहे हरिदास ठाकुर जो, उन्हनि ख़बर तो छा कयो? हिकिड़े वेश्या खे पैसनि जी लालच ॾिनी। पैसनि जी लालच ॾिनी वेश्या खे कि भाई ॿुध, तोखे असां खूब पैसा ॾींदासीं, तोखे हिकिड़ो कमु करिणो आहे। कहिड़ो कमु करिणो आहे? वो फलाणो संत भजन कंदो अथई, उनखे वञी आकर्षित करिणो आहे। वो तुंहिंजे मथां आसक्त थी वञे, आकर्षण उनखे थी वञे, ताकि उनजो भजन जेको आहे भंग थी वञे। चओ हरे राम। खूब पैसे देंगे आपको, आप जाओ और संत को जाकर आकर्षित करो। एक गणिका को कहा, गणिका ने कहा ठीक है, आप मुझे पैसा दोगे, मैं कर लूंगी आकर्षित। आकर्षण होना चाहिए बस, ठीक है। गणिका पैसनि जी लालच में संतन जे कुटिया में हली वई। ध्यान सां ॿुधो, ॾाढी सुंदर घटना। जीअं संतन जे कुटिया में अंदर वई तो ओॾी महिल संत हरिदास ठाकुर नाम पिया जपन, अखियूं बंद करे ध्यान में वेठा प्रभु जे ऐं महामंत्र जो जाप पिया कन। कहिड़ो मंत्र? हरे कृष्ण 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 हरे राम राम राम। बोलो ना, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
हरे राम 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 हरे हरे। ये मंत्र जाप कर रहे थे। और गणिका सोचो कि ठीक है भाई मंत्र जाप तो करे संत 5-10-15 मिनट वेही थी रहा इंतजार थी कया बगल में वनी संतन जी वेही रही और संत जाप करने लगा वो तो भूल जी व्या सुबह शाम डी रात छाए कुछ भी याद न रहो संतन के और अखियूं बंद करे बस नाम जाप पिया कन। 1 कलाक गुजरी वियो संतन अखियूं न खोलियूं 2 कलाक गुजरी विया संतन अखियूं न खोलियूं। गणिका भी वेठी रही छो जो उनके पैसे जी लालच हुई कि पैसा मिलंदा। चौ हरे राम पैसे जी लालच में वो भी न होते संत भी अखियूं न खोलन ई कंदे 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 6 कलाक गुजरी विया 8 कलाक गुजरी विया एन मुख में हिकिड़ो ही नाम केड़ो हरे कृष्ण 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 हरे राम 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 बस इहो ही नाम हले। नाम जपंदी 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 संतन के हिकु ॾींहुं गुजरी वियो पर संतन अखियूं न खोलियूं। और कमाल जी गाल और गणिका भी वेठी रही वो भी ॾिसे कि कमाल आहे इन नाम में आखिर केड़ी शक्ति आ कि संत अखियूं नथो खोले। हिकु ॾींहुं गुजरी वियो ॿियो ॾींहुं शुरू थी वियो गणिका वेठी रही संत नाम पिया जपन केड़ो नाम पिया जपन थोड़ो ॿुधायो त। कुछ ॼणनि खे याद आ कुछ ॼणनि खे याद ना आहे चओ न भाई जोर सां हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे। ॿिए ॾींहुं त कमाल थी वियो भगवान जी अहिड़ी कृपा थी कि संत जे बगल में वेही करे वो गणिका भी चवण लगी हरे कृष्ण 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 हरे राम राम राम। वो भी जाप करण लगी कि ॾिसां त सही आखिर इन नाम में आहे केड़ो चमत्कार केड़ो जादू आ कि संत हिकु ॾींहुं खां बिना खाए पी हिते ही वेठो आहे नाम तो जपे कमाल जी ॻाल्हि। 2 ॾींहं पूरा गुजरी विया गणिका भी न उथे संत भी अखियूं न खोलन ऐं ॿई निरंतर नाम जपन प्रभु जो। जॾहिं 3 ॾींहुं पूरो थियो त वञी संतन अखियूं खोलियूं ॾिठो त साम्हूं कोई स्त्री आ जिन अखियुनि में ॻोढ़ा था वहनि ऐं मुख में नाम आ प्रभु जो। जीअं संतन अखियूं खोलियूं त पहिरों शब्द संतन चयो बेटा तू केरु आ तू केरु आ तू केॾी महिल आई आहीं। तॾहिं गणिका चयो बाबा मूंखे आए त घणा ॾींहं थी विया 3 ॾींहं थी विया। अच्छा केरु आ तू चई मां तव्हांजे नगर जी हिकिड़ी गणिका आहियां वैश्या आहियां तोखे 3 ॾींहं थी विया मूंखे त ख़बर ही न पई चई तव्हां 3 ॾींहं निरंतर नाम में लीन हुयो। अच्छा कहिड़े कम सां आईं कीअं अचण थियो। तॾहिं गणिका रोई करे ॿुधायो चई बाबा कुछ माण्हुनि मूंखे पैसे जी लालच ॾिनी ऐं मूंखे चयो वञ हिन संत खे वञी करे आकर्षित कजां आकर्षण थींदो जेतिरा पैसा घुरंदी तोखे ॾींदासीं। संत खिलण लगा चयो अच्छा पैसे जी लालच में आई आं पोइ आकर्षण कर न भाई। गणिका रोई करे चयो बाबा आकर्षण त थी वियो आकर्षण त थी वियो। संतन चयो थी वियो मतलब चई बाबा मां आई तो हुयम पंहिंजो नृत्य नाटिका ॾेखारे तव्हांखे आकर्षित करण पर तव्हांजी भक्ति मूंखे आकर्षित करे छॾियो। चओ हरे राम तव्हांजी भक्ति मूंखे आकर्षित करे छॾियो। हाणे मां तव्हां खां वेनिती थी कयां मूंखे उहो कूड़ो धन न खपे कूड़ो पैसो न खपे मूंखे उहो सच्चो नाम खपे जिन जे बल ते तव्हां 3 ॾींहं बिना खाए पीए करे उहो नाम जपियो था वो नाम वो कृपा मूं ते कयो। संतन ओॾी महिल ई उन गणिका जे मथे ते हथ रखियो ऐं उनखे बि अपनाए वरितो। चओ हरे राम F शार्प मेजर उन गणिका खे बि अपनाए वरितो। भाई इहे थींदा आहिनि संत इहो थींदो आहे संतन जो स्वभाव। संत को इहो न आहे ध्यानु रखिजो भाई जेको केले खे अमरूद ठाहे छॾे या अमरूद खे वरी केलो ठाहे छॾे संत उनखे न चइबो आहे भाई संत त उनखे चइबो आहे जेको कंहिं कूड़े खे सच्चो ठाहे छॾे। संत उनखे चइबो आहे कि कोई पापी हुजे उनखे महात्मा ठाहे छॾे। तॾहिं त इहे ॾाढी सुंदर पंक्तियूं तव्हां सभु ॻाईंदा आहियो हिते हो जेको मोहबत वेठो विराहे उपरावन खे बि पंहिंजो बणाए
ओ हथ मथे करे चो उहो केर आहे। बाबा परमानंद आहे, साईं परमानंद आहे। ताड़ियुनि जी सेवा। हाँ, जेको मोहब्बत वेठो विराहे, ओ परावन खे भी पंहिंजो बणाए। ओ हथ मथे करे चो उहो केर आहे। ओ बाबा परमानंद आहे, साईं परमानंद आहे। परमानंद आहे, साईं परमानंद आहे। बाबा परमानंद आहे, साईं परमानंद आहे। ओ बाबा परमानंद आहे, साईं परमानंद जय हो। सुहिणी सूरत वारो आ साईं, सुहिणी सूरत वारो आ साईं। आहा मोहिणी मूरत वारो आ साईं। मोहिणी मूरत वारो आ ओ जेको सबके पंहिंजो बणाए, जेको सबके पंहिंजो बणाए। ओ जेको सब जो अर्ज अघाए, जेको सब जो अर्ज अघाए। ओ हथ मथे करे चो उहो केर आहे। बाबा परमानंद आहे, साईं परमानंद आहे। बाबा परमानंद आहे, साईं परमानंद आहे। साईं परमानंद आहे, बाबा परमानंद आहे। साईं परमानंद आहे, बाबा परमानंद जय आहे। हो। रख रोहनी वाले पे। पंहिंजो यार चूंडे खयो आ। असां पंहिंजो यार चूंडे खयो आ। अरे लखन में दिलदार चूंडे खयो आ। लखन में दिलदार चूंडे खयो आ। ओहो असां पंहिंजो यार चूंडे खयो आ। असां पंहिंजो यार चूंडे खयो आ। अरे मुंहिंजे दिल जो बादशाह आ। दिल जो बादशाह। अरे हुस्न जो सरदार चूंडे खयो आ। हुस्न जो सरदार चूंडे खयो आ। असां पंहिंजो यार 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 चूंडे खयो आ। बोलो वसण घोट की जय। साईं हिकिड़ी फरमाइश, हिकिड़ी पंक्ति तव्हांजे चरणनि में कि प्रभु बसि असांखे बि इहा ई कृपा कनि, भैया ई मेजर, कि असांखे बि झोलीअ में भगवान ई बख़्शीश कनि। कहिड़ी बख़्शीश? सेवा भक्ति सुमिरन तुंहिंजो ध्यान रहे। घोट वसण शाह तुंहिंजे अग्यार दास आहे। सेवा भक्ति सुमिरन तुंहिंजो ध्यान रहे। घोट वसण शाह तुंहिंजे अग्यार दास आहे। दास आहे। जीवन मुंहिंजो तुंहिंजे नाले आहे लिखियो। आहे लिखियो। तूं मुंहिंजो आ मालिक
सब कुछ तोते रखियो साईं तोते रखियो जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई मूं गुनहगार जा ऐं बढ़क साईं माफ़ी दे साईं मुंहिंजा साईं मुंहिंजा भुलियल या बंदो भुलियल या बंदो माफ़ी दे साईं मुंहिंजा भुलियल या बंदो 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 रहमत वारा साईं बसण शाह रहमत कर आसरे तुंहिंजे आहियां मुंहिंजी सौली कर साईं सौली कर तोखां सिवा ना हितरे मुंहिंजो कोई आ मरदीप जो त हीलो वसीलो तूं ही आ साईं तू ही आ जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई मूं गुनहगार जा ऐं बढ़क साईं माफ़ी दे साईं मुंहिंजा साईं चओ माफ़ी दे साईं मुंहिंजा साईं मुंहिंजा भुलियल या बंदो भुलियल या बंदो भुलियल या बंदो भुलियल या बंदो आओ माफ़ी दे साईं मुंहिंजा ओ साईं मुंहिंजा भुलियल या बंदो भुलियल या बंदो भुलियल या बंदो भुलियल या बंदो बोलो वसण गोट की जय शहंशाह पारुषा साहिब की जय सद्गुरुदेव भगवान की जय वृंदावन बिहारी लाल की जय जय श्री राधे जय जय श्री राधे राधे जय जय श्री राधे। राधे